सिंधु माथरी जी अज़ीम सकाफ़त के भेटा पेश करण जे लाइ सिंध जे ॿियनि शहरनि जीअं खानपुर मार में भी सकाफ़ती रंग निखरी पिया। खानपुर मार जे सिंधु चौक खां पंजगुली चौक ताईं हिकु शानदार सकाफ़ती रैली कढी वई, जंहिंमें शरीक शहरी सकाफ़ती वेस में मलबूस हुआ। इन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शहरियुनि जो चवणु हुयो त कश्मीर को वेठो वेंदे कराची ताईं त सिंधी टोपी अजर खान जो राज आहे। अॼु जेके धारिया आहिनि उहे ॿिरनि में लिकी विया आहिनि। सिर्फ़ु हिते सिंध में न बल्कि पूरे जेको दुनिया में जेके रहंदड़ सिंधी आहिनि, जेके सिंध जी सकाफ़त सां मोहबत करनि था, प्यार करनि था, उहे अॼु हिन ॾींहं ते पैगाम ॾींदा आहिनि। हीअ क़ौमी ईद आहे, इन जे करे इहो ॾियारो मल्हायो वियो आहे। असां सभु गॾिजी पाण में मल्हायूं था। कैमरामैन अलीजान सां गॾु साहिल काज़ी, सिंध टीवी न्यूज़, खानपुर मार।